जैसा टॉपिक है जुज़ा या फैक्टर्स। फैक्टर या जुज़ा हूंदा छा आहिनि असल में। जीअं पाण फैक्टर ऐं जुज़ा मालूम कंदा आहियूं त मतिलबु असां हुन जा वंडींदड़ मालूम कंदा आहियूं त उन्हनि खे कहिड़ा कहिड़ा अंग वंडे सघनि था। त जुज़नि में असांखे हिकु त आम तौर खां चवंदो कंहिं बि अंग जा जुज़ा ॿुधायो। मिसाल जी ॻाल्हि तव्हां अंग हुजे 16 तव्हांखे चवंदो हिन जा जुज़ा ॿुधायो। तव्हां छा कंदो हिन जा जेके वंडींदा आहिनि उहे मालूम कंदव। हिकु सभिनी खे वंडींदो आहे ऐं अंग पंहिंजो पाण खे वंडींदो आहे। इहा शइ यादि हुजे ज़हन में हुजे। उनखां पोइ हिनखे 2 वंडे थो घणा दफ़ा त वरी पोइ ओतिरा 4 वंडेसि थो 8 बि वंडेसि थो। सही आहे। इहे थिया 16 जा जुज़ा जेके 16 खे वंडनि था। ॿियो अंग असां कंदासीं अरिड़हं था खणूं। अरिड़हं खे 1 वंडे थो 2 बि वंडनि था 3 बि वंडनि था 6 बि वंडनि था 9 बि वंडनि था। अरिड़हं खे पंहिंजो पाण बि लॻाए। हिनखे मालूम करण सवलो तरीक़ो इहो हूंदो आहे कि हिकु वंडींदो ॿियो अरिड़हं वंडींदो। ॿिया जेके तव्हांखे मालूम कंदा वञो जेतिरा दफ़ा उहे वंडनि था उहे बि हिन जा जुज़ा थींदा। मिसाल 2 हिन घणा दफ़ा थो वंडे 9 त 9 हिन जो जुज़ो थींदो। 3 हिनखे 6 दफ़ा थो वंडे त 6 बि हिन जो जुज़ो थींदो छो त इहो बि हिनखे वंडींदो। उनखां पोइ असां ॿियो अंग खणूं 27। 27 खे 1 वंडींदो 3 बि वंडींदसि 9 बि वंडींदसि ऐं 27 पंहिंजो पाण खे वंडींदो। ॿिया केतिरा बि अंग खणी तव्हां हुन जा जुज़ा मालूम करे सघो था। जुज़ा जेके सिंपल हूंदा उहे हुनजा हूंदा वंडींदड़। उनखां अलावा असांखे ॿिया हिकिड़ा जुज़ा चवंदा आहिनि मालूम थियो जेके असां आम तौर ते नंढी या पंज पतिया वॾी या पूरे वंडण में इस्तेमालु कंदा आहियूं। उनखे चइबो आहे प्राइम फैक्टराइज़ेशन या मुफ़रद जुज़ा। प्राइम फैक्टराइज़ेशन या मुफ़रद जुज़ा हूंदा छा आहिनि ॾिसो। हिते असांखे जुज़ा मालूम कया आहिनि हिते 26 आहे पर 6 छा आहे असांजो मुफ़रद न आहे। 18 मुफ़रद न आहे। 9 बि मुफ़रद न आहे। हिन में जेके असांजा सभु जुज़ा हूंदा उहे कहिड़ा हूंदा सिर्फ़ु मुफ़रद हूंदा। मिसाल जी ॻाल्हि हाणे ॾिसूं त असांखे खणूं 16 ऐं तव्हांखे चवंदो 16 जा जुज़ा मालूम कयो त हिन में छा कंदा नंढे खां नंढो खोड़ कंदा। नंढे खां नंढो खोड़ जेकर हिनखे लॻंदो त उहो हुन सां वंडींदा रहंदासीं। मिसाल जी ॻाल्हि 16 ते ॿिनि जो खोड़ लॻे थो 8 दफ़ा वरी ॿिनि जो खोड़ 8 ते 4 दफ़ा ॿिनि जो खोड़ 6 ते 2 दफ़ा ॿिनि जो खोड़ 2 ते 1 दफ़ो। हाणे हे छा थी विया 16 जा जुज़ा मुफ़रद जुज़ा। 16 जा मुफ़रद जुज़ा माना 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 हाणे 2 मुफ़रद आहे ऐं इहे जेके बि आहिनि सभु 2 आहिनि त माना 16 जा मुफ़रद जुज़ा थी विया। इहे मुफ़रद जुज़ा खे असां जॾहिं ज़रब कंदा आहियूं त अंग असांखे वापसि मिलंदो आहे। 2 ॿिलियूं 4 4 ॿियूं 8 8 ॿियूं 16 इहे थिया 16 जा मुफ़रद जुज़ा। उन खां तव्हांखे ॿियो अंग ॾेई सघे थो जेको हुनजा तव्हां मुफ़रद जुज़ा ॿुधायो। मिसाल साॻी तरह सां तव्हांखे चवंदो 18 जा मुफ़रद जुज़ा ॿुधायो त 18 ते ॿिनि जो खोड़ लॻे थो घणा दफ़ा 9 दफ़ा 9 ते 3 जो खोड़ 3 दफ़ा 3 ते 3 जो खोड़ 1 दफ़ो। हिन जो तरीक़ो इहो हूंदो आहे नंढे खां नंढो खोड़ खणंदा आहियूं जेसिताईं उहो लॻे थो हुनखे लॻंदा हलंदासीं पोइ न लॻंदो त वरी पोइ अंग मटाईंदासीं। हुन खां पोइ 3 जीअं आयो हाणे पोइ अंग खणंदा मिसाल हाणे अंग आहे 45। हाणे 45 खे 2 नथो वंडे त छा कंदासीं ॿियो अंग ॾिसंदासीं असांजो 3 आहे 3 हिनखे वंडींदो घणा दफ़ा 15 दफ़ा 15 खे अञा 3 वंडे थो घणा दफ़ा 5 दफ़ा। हाणे 5 खे न 2 वंडींदो न 3 वंडींदो। हाणे मथियों अंग असां वटि हूंदो 5 5 जो खोड़ 5 ते 1 दफ़ा हिते अंग असांजो ख़तमु थी वियो। हाणे हिन में असां विच में ॾिसो 4 नथा आणे सघूं 6 बि नथा आणे सघूं अहिड़ा अंग था न जेके मुरकिब हुजनि। हिन में जेके अंग ईंदा जेके ज़रिया सभु हूंदा मुफ़रद जंहिंखे असां चवंदा आहियूं मुफ़रद जुज़ा।